नादरीन हमारी सिरिया जेटी न्यूज़ आवां जावेद उस्मान वजरानी। नादरीन ज़िले कश्मीर कंधकोट में ब्रेकिंग न्यूज़ आए जेका अवां सां शेयर कयूं पिया। कंधकोट लग कमरानी लाड़े वटे घोसपुर शहर जा 3 हिंदू वापारी कंधकोट ईंदे कल्टस कार समेत गुम थी विया आहिनि। नौजवाननि जा मोबाइल नंबर बंद अचनि पिया। वारसन पारां नौजवाननि जे अगवा जो शक ज़ाहिर कयो वियो आहे। ॿिए तरफ़ लापता नौजवाननि जे घरनि में रोज़ राड़ो मतल आहे। मिलियल ॼाण मूजिबि कंधकोट लग 20 सेक्शन थाणे जे अध कमरानी लाड़े वटे घोसपुर खां कंधकोट ईंदे कल्टस कार में सवार 3 हिंदू वापारी नितेश कुमार पुट बाबूलाल, नितेश कुमार पुट मुकेश कुमार ऐं संजय कुमार पुट भरतलाल पुरसरा नमूने लापता थी विया आहिनि। लापता नौजवाननि जूं मोबाइल फ़ोनूं बंदि अचनि पियूं। वारसन पारां नौजवाननि जे अगवा जो शक ज़ाहिर कयो वियो आहे। ॿिए तरफ़ वाक़े जो पुलिस खे इतला ॾिनो वियो आहे।